सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन से अवां खे मलिकार सिक भरियो सलाम। आऊं आहियां अवां जो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। सामईं रेडियो वॉइस ऑफ सिंध जे हिन गॾु मशहूरु प्रोग्राम ॾह में असां हर भेरे सिंधी अदब में औरतुनि जो हिसो जसरे हिकु सिलसिलो हलाईंदा रहिया आहियूं, जंहिंमें असां हर भेरे सिंधी ॿोली अदब सां चाह रखंदड़ सिंधी ॿोली ऐं अदब में पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ लेखकाउनि, शाइराउनि जो तारफ़, उन्हनि जे लिखणनि जो इतिहास, उन्हनि जे किन बि लिखणनि जा इसम अवां जे अॻियां पेश कंदा रहिया आहियूं। असां गुज़िरियल हफ़्ते असांजे प्रोग्राम में जेके लेखकाऊं हुयूं रिहाना चन्नड़ ऐं डॉक्टर रिहाना नज़ीर, ऐं असांजे अॼोके हिन प्रोग्राम जूं जेके लेखकाऊं आहिनि, हिकिड़ी असांजी आहे लाड़पत जी ख़ूबसूरत शाइरा कालमिस्ट ज़ाहिदा अबड़ो, हमसरी मैगज़ीन जी एडिटर बि आहे, ऐं ॿी असांजी सिंध जे नाले वारे दानिश्वर कामरेड ताज मोहम्मद अबड़े जी न्याणी ज़ाहिदा ताज अबड़ो, जंहिं नरगो शाइरी में मंशा मारी आहे, जंहिं न सिर्फ़ु कालमिस्ट तौरु पाण मञायो आहे, हिकु नाविल बि लिखियो आहे, ऐं मेरान टीवी ते सभु प्रोग्राम दिलि ते आवाज़ अॼु सिंध में तमामु घणी मक़बूलियत माणी आहे। ऐं असांजी टीम जेका शाइरा आहे सा आहे ज़ुबी परवीन डायरी। सभ खां पहिरीं आवां जे अॻियां लाड़ जी लाडली शाइरा ज़ाहिदा अबड़ो जो तारफ़ पेश कंदुसि। क़ौमनि जी शौरी और अदब वसीले थींदी आहे ऐं उन्ही में अख़बारूं ऐं रिसाला आम किरदारु अदा कंदा आहिनि। हूअं बि हिकु सुठे अदीब जी निशानी इहा हूंदी आहे त पंहिंजी क़ौम, पंहिंजे वतन ऐं पंहिंजी मिटीअ सां मुख़लिफ़ हुजे। जंहिं अदीब में उहे टई ॻाल्हियूं न हूंदियूं आहिनि उनखे दरबारी अदीब चयो वेंदो आहे। असां वटि सिंध में जेतोणीकि दरबारी अदीब रहिया बि आहिनि, पर वसी हल्को उन्हनि अदीबनि शाइरनि जो आहे जेके मोहिबे वतन ऐं रोशन ख़्याल आहिनि, जिन पंहिंजे तख़लीक़ुनि वसीले सिंधी क़ौम जी शौरी तामीर कई आहे। अहिड़नि अदीबनि में असांजी सिंध जी ख़ूबसूरत शाइरा कालमिस्ट ऐं एडिटर ज़ाहिदा अबड़ो बि हिकु आहे, जेका जेतोणीकि अदब जी दुनिया में घणो देरि सां दाख़िल थी आहे, पर हिन मुख़्तसर अरसे में निहायती मुतारिक थी लाभाइतो कमु कयो आहे, जेको यकीनन नए सिंध जी तामीर में आम किरदारु अदा कंदो।
ज़ायदा अबड़ो 8 जनवरी 1963 ईस्वी ते मातली ज़िले बर्लिन में नामोर उस्ताद मोहम्मद इसाक अबड़े जे घर में जाई। शुरुआती तालीम ॻोठ जे प्राइमरी स्कूल मां, मैट्रिक 1978 ईस्वी में कॉम्प्रिहेंसिव स्कूल लतीफ़ाबाद हैदराबाद मां, BA 1985 ईस्वी में ऐं MA 1993 ईस्वी में ज़ुबैदार कॉलेज हैदराबाद मां पास कया आहिनि। ज़ायदा अबड़ो शुरू खां वठी अदब में दिलचस्पी रखंदी हुई। किताब पढ़णु संदसि महबूब मुश्किलो हूंदो हो, पर हिन लिखण जी शुरूआति तमामु घणी देरि सां कई। हिन शुरू में कॉलम लिखण सां पंहिंजी अदबी ज़िंदगीअ जो आगाज़ कयो ऐं पोइ शाइरी बि करणु लॻी, जेके एकड़ ॿेकड़ कहाणियूं कोन लिखियूं अथव। संदसि पहिरियूं कॉलम अखियार मैगज़ीन में 2013 ईस्वी में छपियो। उन बाद सिंध एक्सप्रेस ऐं सिंध न्यूज़ में मुसलसिल लिखणु शुरू कया आहिनि। संदसि केतिरा कॉलम करंट अफेयर ते छपिजी चुका आहिनि, जेके वक़्त ऐं हालतुनि जी भरपूर अकासी कनि था, जिन में उत्तर वज़ीरिस्तान जे माण्हुनि जी लॾ पलाण ऐं आबादकारी जो मसइलो, समाजी पसमानदगी ऐं औरत जी बराबरी जो सवाल, छा कराची ऑपरेशन नतीजा खे साबित थींदो, औरत ऐं सिंधी मीडिया, सिंध जी सलामतीअ खे ख़तरा ऐं अल्ताफ़ बौखलाइकी जो शिकार, छा NGO जो फ़लसफ़ो समाजी भलाईअ सां टकराए रहे, PTA ऐं MQM जी जोड़तोड़ जी सियासत जो वक़्तु गुज़री वियो, पोलियो, दहशतगर्दी खां पोइ हिकु वॾो चैलेंज, मौजूदा करप्ट सिंध हुकूमत जो एहसाब केरु कंदो, क़बीलाई तकरार सिंधी समाज खे केॾांहुं वठी वेंदा, औरतुनि जो सियासी किरदारु ऐं समाज जी बेहसी शामिल आहिनि। उन खां सवाइ हिन इज्तिमाही मैदान में सिंध जा दस्तकारी हुनर ऐं ॿियनि मौज़ूअनि ते मक़ाला बि लिखिया आहिनि, जेके पिणु वक़्त जी ज़रूरत महसूसु कनि था। ज़ायदा जे हिमत ऐं जुस्तजूअ सां अदबी दुनिया में अॻिते वधी रही आहे, तंहिं में संदसि मुख़लसी ऐं धरतीअ जो दर्द महसूसु करे सघिजे थो। हिन लिखण सां गॾु जेको वॾो कमु कयो आहे ऐं करे रही आहे, सो आहे हमसरी मैगज़ीन जारी करणु। हमसरी बराबरी जंहिंजी पाण एडिटर आहे, हिन वक़्तु जेतोणीकि सुठे मैगज़ीन जी तमामु घणी खोट महसूसु थी रही हुई, जेके कंहिं हद ताईं हीअ मैगज़ीन पूरो करे रहियो आहे। छाकाणि जो असां वटि मौजूदा वक़्तु मयारी मैगज़ीन तमामु घटि शाया थियनि था, उनजे बावजूदि के दोस्त पंहिंजे नेक नियती सां कमु करे रहिया आहिनि, जंहिं लाइ हू जस लहनि। पर औरतुनि जी नुमाइंदगी लाइ सर्चूं खां सवाइ ॿियो को बि अहिड़ो मैगज़ीन न हो जेको गैर सरकारी हुजे ऐं जंहिंमें लिखण जी हर कंहिंखे आज़ादी हुजे। उन सिलसिले में असांजी इन समाजड़ी लेखिका ज़ायदा जेका विखड़ ते वधाई आहे, सा यकीनन सफलता माणींदी। जून 2015 ईस्वी खां जारी थींदड़ हिन रिसाले जा हिन वक़्तु ताईं 15 खनि पर्चा जारी थी चुका आहिनि, जेके रिआयती मयारी आहिनि। ज़ायदा न फ़क़्त मज़मून ऐं मक़ाला सुठा लिखी ॼाणे, पर उहा शाइरा लाजवाब आहे। संदसि हिकु नज़म वेसा पंहिंजे पढ़ंदड़नि सां बंदि कजे थो, जंहिंमें अहसासु ईअं पिरयल आहिनि जीअं ॿाराड़ीअ जी औरत जे गज में टिकूं पिरयल हूंदियूं आहिनि। हीअ नज़म उन छोकिरीअ ते लिखियलु आहे जेका बिना कंहिं ॾोह जे कारी करे मारी वञे थी, या कंहिंजे अख जो तारो हुई, कंहिं माउ जे अखियुनि जो नूर हुई। वेसा अॼु उहा छोकिरी छो कारी थी, राति अमर ते भारी थी, नेणनि जो जा नूर हुई, तॾहिं तुंहिंजो हुरूर हुई। अॼु उहा छो आकारी थी, पंहिंजे ॾोह में डंगजी वई, रिश्तनि जो बसि दंग थी वई। निंड में हुआ मारी वई, सारी राति अंधारी थी, अॼु उहा छो आकारी थी। एॾा सपना हुनजे अखियुनि में दफ़न थिया आहिनि सीने में, हुनजी भेण जहाज़ उॾाए दुनिया में पई पाण मञाए। छा हुनजो मुक़दर ही आहे, भाउ ऐं पीउ जो कर्ज़ चुकाए। कहिड़ी क़ौम जी ॼाई हुई, जंहिंजे अखियुनि में ॼाई हुई, हूअ भला कीअं कारी हुई, कारण हुन न कमाई हुई। अजब हिते दस्तूर ॾिसां थी, ख़ौफ़ में हुनखे चूर ॾिसां थी, जॾहिं जॾहिं उहा ॼाई हुई, कहिड़े ॾोह में मारी वई, हीअ कफ़ना पूरी वई हू। छा हू ईअं ई मरंदी, या का जंग बि हू जोटींदी। हा मूंखे वेसा उन वक़्त जो आहे, जॾहिं उहा कारो रंग मटाए, सुबुह खे पंहिंजो संवारींदी। अॼु हूअ छो आहे कारी थी, राति अमर ते भारी थी, राति अमर ते भारी थी। ज़ायदा जो ई नज़म न फ़क़्त ख़ुदि रवायती निंदा कंदड़ आहे,
पर उन सां गॾु हिकु वेसा त टिकियल बि आहे। अहिड़ो वेसा जेको सॼनि जा थक लाहे विझे। साॻिए सिटा ते संदसि ही नज़म शाहकार आहे। हिन जे हर सिट में दर्द जो हिकिड़ो दरिया आहे जेको वहंदे नज़र अचे थो, जंहिंखे बंदि बचण वारो को बि न आहे। हूअ केॾी न चरी हुई, हूअ केॾी न चरी हुई, दिलि जे बुत खाने में इंसान रखे वेठी हुई। हूअ केॾी न चरी हुई, हूअ केॾी न चरी हुई, दिलि जे बुत खाने में इंसान रखी वेठी हुई। लाट ऊंची रही, हूअ रत जा ॾिया ॿारींदी हुई। दर दरियूं बंदि करे सदा ध्यान में गुम रहंदी हुई। घड़ियूं घटिबियूं रहियूं, चीरुनि मां समय सुरंदो रहियो। अखि जॾहिं हुनजी पटी, दुनिया हुनजी लुटी, ख़ाली मंदर हुयो, बिरखी का पचल हुई। सालनि खां हूअ बेसुध हुई, छो त हू चरी हुई। दिलि जे बुत खाने में इंसान रखे वेठी हुई। हिन नज़म जो आख़िरी बंदि दिलि जे बुत खाने में इंसान रखे वेठी हुई केॾी न पीड़ा खे ज़ाहिर थो करे, जेका हुन समाज जी बहसीअ ते बदल आहे। उजरे आईंदे जी तलाश में भटकंदड़ असांजी इन शाइरा वटि ख़्यालनि जो अॾाणो आहे, जंहिं ते वेही हू मुंझल सुट खे सुलझाए रही आहे। अदबी खेत्र में संदसि इब्तिदा निहायती ख़ूबसूरत आहे ऐं मूंखे यकीन आहे त हुनजी उॼाणी बि सुंदर हूंदी। पाण हिन वक़्तु हैदराबाद में रिहाइश पज़ीर रही। मुंहिंजो सामाईन इहो आहे असांजी ज़ाइदा आबड़ो, जंहिं थोरे वक़्त में अदबी हवाले सां, अदबी ख़िदमत जे हवाले सां तमामु मयारी कमु कयो आहे, करे रही आहे ऐं तमामु दिलचस्पी सां मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में, मुख़्तलिफ़ कॉन्फ्रेंसनि में शिरकत बि कंदी रहे थी। ऐं हिन मैगज़ीन खे एॾो त पाबंदी सां कढणु शुरू कयो आहे जो हर महीने जी पहिरीं तारीख़ ते हू लाड़काणे में बि मिलंदो, त उमरकोट ऐं छोर ऐं मिठी थरपारकर में मिलंदो। अहिड़े मैगज़ीन जी असांखे ज़रूरत हुई ऐं आऊं कंहिंखे जस ॾियां थो जो उहो हेॾी महिनत करे थी। हेॾी महिनत कंदे ऐं हेॾो मयारी रिसालो असांखे ॾींदी रहे थी पाबंदीअ सां। ऐं असांजे अॼोके हिन प्रोग्राम जी जेका ॿी लेखिका आहे, शाइरा आहे, कहाणीकार आहे, नाविल निगार आहे, कालूमिस्ट आहे, सा आहे ज़ाइदा ताज आबड़ो। सिंधी अदब में पंहिंजो हिकु अलॻि मक़ाम हासिलु कंदड़ ज़ाइदा ताज आबड़ो हिकु अहिड़े घराणे में अखि खोली जेको इल्म ऐं अदब जो आफ़्ताब चइजे त को बि वधा न थींदो। छो त संदसि वालिद ताज मोहम्मद आबड़ो उहो वाहिद अदीब ऐं दानिश्वर आहे जंहिंजी सुञाणप हिकु कामरेड वारी आहे। तोड़े न पाण इंसाफ़ जी कुर्सीअ ते वेंदड़ उहो मुसनिफ़ हो, जंहिं इंसाफ़ जी तक़ाज़ा खे साम्हूं रखी केतिरनि दोस्तनि ऐं माइटनि जो साम्हूं त पंहिंजे मथे खयूं, पर इंसाफ़ जे कलम ते कंहिं बि वेण जी मोहर लॻण न ॾिनी। अहिड़े घराणे में जॾहिं ज़ाइदा नाले चिकी जनम वरितो हूंदो त हुनजे कननि ते यकीननि इल्मी ॻाल्हियुनि जो पिरतवो पियो हूंदो। अॼु बि जॾहिं संदसि लिखियूं मन जो उजरे कैनवास मां फुटी निकिरनि थियूं त हुन में उहा ई राबेल जहिड़ी ख़ुशबू महसूसु थिए थी जंहिंजो वास कामरेड पंहिंजे घर में छॾे वियो आहे। हूअं बि सुठे अदीब जी निशानी उहा ई आहे त हू पंहिंजे अदब खे ॿियनि जे ज़हननि में नक्श करण जी सलाहियत रखंदो हुजे। कामरेड ताज मोहम्मद आबड़े जे गुलिस्तान मां फुटी निकिरंदड़ सभिनी गुलनि जी पंहिंजी पंहिंजी ख़ुशबू आहे, जंहिंमें मीर नाज़र आबड़े जे लिखणनि में पंहिंजो तसलसल आहे, त वरी असांजी हिन मानाइती शाइरा ज़ाइदा जी शाइरी में पंहिंजी ख़ुशबू आहे। जेतोणीकि संदसि सुञाणप शाइर वारी आहे, पर हिन नसर में घणियूं लिखियूं आहे। हिन जी हर लिखणी मुनफ़रद ख़्यालनि जी हूंदी बि संदसि अंदाज़ बयां ऐं मौज़ूअनि जी चूंड ॾाढी वणंदड़ हूंदी आहे। मिसाल तौरु कॾहिं ॿारनि जे आलमी ॾींहं ते ॿारनि जी झोलियूं गुलनि सां भरींदे नज़र अचे थी, त कॾहिं पीअरनि जे ॾींहं ते पंहिंजे वालिद जी अज़मत जा गुण ॻाईंदे नज़र अचे थी, कॾहिं औरतुनि जे आलमी ॾींहं ते हिन समाज जे पीड़ल औरतुनि जी दर्द कथा ॿुधाईंदे नज़र अचे थी, त कॾहिं वरी सिंध जे ॾान इब्राहिम जोए ऐं उन पाए जे लेखकनि जी सारा जा डुक भरींदे नज़र अचे थी। 250 खां वधीक कालम सिंधी अदब जे झोल में विझंदड़ हिन लेखकार जी सुञाणप वरी बि शाइरा वारी रही आहे। ज़ाइदा ताज 29 मई 1970 ईस्वी ते लाड़काणे में कामरेड ताज मोहम्मद आबड़े घर में जनम वरितो। संत वालिद साहिब जजवण करे संत जे मुख़्तलिफ़ शहरनि में फ़राइज़ सरंजाम ॾींदो हो, जंहिं करे संत औलाद बि मुख़्तलिफ़ शहरनि में रहंदे तालीम हासिल कई। अहिड़ीअ तरह ज़ाइदा मेट्रिक 1984 ईस्वी में गवर्नमेंट हाई स्कूल खैरपुर मां, इंटर ज़ुबैदा कॉलेज हैदराबाद मां ऐं BA MA जा इम्तियाज़ी यूनिवर्सिटी खैरपुर मां पास कया आहिनि।
उहा तालीम पूरी करे 28 अक्टूबर 2002 ईस्वी ते कमीशन जो इम्तिहान पास करे लेक्चरर मुक़ररु थी ऐं पैगम्बरी पेशे सां लाॻाप थी वई। पाण हिन वक़्तु हैदराबाद जे गर्ल्स कॉलेज में असिस्टेंट प्रोफेसर जी हैसियत सां ज़िम्मेवारियूं अंजाम ॾेई रही आहे। इल्मी अदबी घराणे में अखि खोलण करे हिनखे नंढपण खां ई लिखण पढ़ण सां चाह पैदा थियो। 5 दर्जे में पढ़ाईअ दौरान 12 सालनि जी नंढड़ी उमिरि में हिन कहाणियूं लिखणु शुरू कयूं जेके 12 रिसालनि जी ज़ीनत बणियूं। उन बैदि संदसि अंदर में पलजंदड़ शाइरी रूह जी रड़ बणिजी निर्वार थी त पाण शाइरीअ सां ई लहूं लॻाई हिन नए ॿार जी पालना करणु लॻी जेतोणीकि संदसि अंदर जे उन कहाणीकार खे बि हुन मरण न ॾिनो ऐं पोइ पाण समाज में थींदड़ वाक्यनि ते कहाणियुनि जे बजाए कालम लिखणु शुरू कया त उन में बि भरपूर निभाउ कया आहिनि। हिन वक़्त ताईं इसमें शाइरी कहाणियूं ऐं कालम केतिरनि ई रिसालनि ऐं अख़बारनि में छपिजी चुका आहिनि जिन में काविश, इबरत, सूब, आस, सोजरो, सरतियूं, इबरत, मैगज़ीन वग़ैरह शामिल आहिनि। सम्झो शाइरीअ जो हिकु मजमूओ दुनिया आख़िरो कवाल पब्लिकेशन कंबर पारां 2016 ईस्वी में ऐं हिकु नाविल इश्क लामहदूद सिंधिया पब्लिकेशन पारां छपजी पधिरो थियो आहे। ज़ाइदा शाइरीअ में अहिड़ा त उजरा नक्श पिया आहिनि जेके हिन समाज जे समूरनि सुलझणाइनि तौरु समूरनि उणायनि जो अक्स आहिनि। हुन वटि लफ़्ज़नि जी भरमार खणी न बि हुजे पर हुन वटि ख़्यालनि जी वसी काइनात आहे जंहिंमें केतिरा ई मौज़ू वेंदी निकिरनि था। उहो हिकु ई वक़्तु शाइरीअ जे सभिनी सिंपनि निबाह कंदड़ शाइरा आहे। पर संदसि ग़ज़ल जी गुनागुनियत ऐं रहनाईअ में हिकिड़ो पंहिंजो रिदम आहे। ग़ज़ल ते भरपूर दस्तरस रखंदड़ में शाइरा नज़म में बि भरपूर निबाह कयो आहे। मिसाल तौरु संदसि नज़म जो हिकु बंद हिते ॾियां थो जंहिंमां पढ़ंदड़ ख़ुदि अंदाज़ो लॻाए सघनि था। मां सिंधियाणी आ फ़ख़्र मूंखे मां सिंधियाणी आ फ़ख़्र मूंखे मां सिंधियाणी गज ढकियां अजरक ओढ़ियां मां मेराण जी न्याणी मां सिंधियाणी। हीउ पूरो तमसीली नज़म आहे जंहिंमें सिंध जे हिकु आम ॻोठाणी औरत जी सूंह ऐं सोबिया चिठी आहे जेतोणीकि पाण शहरी ज़िंदगीअ सां लाॻापियल आहे। उनजे बावजूद बि हिन ॿाराड़ीअ जी आम औरत जे लिबास रहणी खणी ऐं सादगीअ खे सूंह जी सुंदरता में खोलियो आहे। उनजे बावजूद बि हिन नज़म जे मथे बंद में हिकिड़े लफ़्ज़ ते मूंखे इख़्तिलाफ़ आहे। गज ढकियां अजरक ओढ़ियां हिन जाइ ते अजरक ओढ़ण खे अजरक वेढ़ण कजे हा त आउं सम्झां थो अञा वधीक ख़ूबसूरती पैदा करे हा छो त ओढ़ियां उर्दूअ जो लफ़्ज़ आहे ऐं शाइरीअ में ॿी ॿोलीअ जो लफ़्ज़ तॾहिं इस्तेमालु कबो आहे जॾहिं पंहिंजी ॿोली में मुतबादिल लफ़्ज़ न मिले या उन में वज़न पूरो न बीहे। उनजे बावजूद बि आउं उन ख़्याल जो आहियां त शाइर खे पाबंद न करणु घुरिजे। आज़ादु सोचूं ई ख़ूबसूरत तख़लीक़ खे जनम ॾेई सघनि थियूं। आगे नज़म जे ॿिए बंद जूं ई बस तूं बि निहायती दिलि लुभाईंदड़ ऐं औरत जे एहसासनि ऐं वफ़ा जी भरपूर तर्जुमानी कंदड़ आहिनि। दुखी सुखीअ में वरजी साथी मां अहिड़ी बां बेलियाणी। मूंखे ख़बर न आहे त ज़ाइदा ॿारनि जो केतिरो मुशाहिदो कयो आहे पर संदसि शाइरी पढ़ण सां अंदाज़ो थिए थो त हाणे सिंध जे हर वाइण मां वाइरनि वांगुरु गुज़री पंहिंजे नेणनि जे नक्श में मंज़रनि खे क़ैद करण सां गॾु इंसान जे अंदर जा अहसास परूड़ण जो फन बि रखे थी। अहिड़ीअ तरह शाइरीअ जी कुमेत ते सवार असांजी हिन शाइरा जो ई ग़ज़ल रोमानियत सां भरपूर एहसासनि जी कस कंदड़ आहे। तुंहिंजे नेणनि में शनाख़त मुंहिंजीअ जो एतिरी को बि त मंज़र न मिलियो समुंड छुड़वा सुजम ज़ाइदा पर सो बि लहरनि खां बेख़बर न मिलियो। समुंड छुड़वा सुजम ज़ाइदा पर सो बि लहरनि खां बेख़बर न मिलियो। अहिड़ो नज़म आहे जेको पढ़नि सां लफ़्ज़ ख़ुदि आवाज़ उचारींदे वेर में न कंदा। नेणनि में शनाख़त जो मंज़र छुड़वाग समुंड ऐं लहरनि खां बेख़बर न मिलणु अहिड़ियूं सिटूं आहिनि जिन में न मोहबतनि जे मिराज खे तोड़े थो सघिजे ऐं न प्यार जी वुसत खे मापे थो सघिजे। बसि करे सघिजे थो त शाइरीअ जे मेराबनि में सीस नवाए सजदो ई करे सघिजे थो। ज़ाइदा जी समूरी शाइरी आम ऐं रोज़ इस्तेमालु थींदड़ ॿोलीअ में हुअण करे निहायती वणंदड़ हूअं बि माउ जी ॿोली में डोरी बि सुठी लॻंदी आहे। हिन भेरे जॾहिं थर में ॾुकार जे करे बीमारियुनि मुंहुं कढियूं माण्हू माल पखी मरण लॻा हुआ
असांजी शाइरा दर्द जी अहिड़ी हिकत खे लिकाए न सघी ऐं उहो दर्द शाइरीअ जो वेंगस रूप धारे वटि आयो ऐं हिन उनजो नक्श चिटियो। अछड़ो थर कारो डुकर केरु सुणे पुकारो। अछड़ो थर कारो डुकर केरु सुणे पुकारो। कोयल कूक न मोर नचे रुथल मेघ मलारो। कोयल कूक न मोर नचे रुथल मेघ मलारो। डांगी खाली चुल थदी पेट पुठनि सां पाण्यारनि जा दिला सुकल गोड़नि जूं कतारूं। पाण्यारनि जा दिला सुकल गोड़नि जूं कतारूं। वैदाता जूं लिखण पढ़ण ऐं पढ़ाइण खां अलावा समाजी मसरूफ़ियतूं बि कथकरनि जहिड़ियूं आहिनि। पाण गुज़िरियल केतिरे अरसे खां मेरान टीवी ते औरतुनि जे प्रोग्राम दिलि ते आवाज़ जे मेज़बान तौर ज़िम्मेवारियूं सरंजाम ॾेई रही आहे। हिन प्रोग्राम खे शानदार नमूने सरंजाम ॾियण ते मेरान टीवी ते बेस्ट एंकर जो अवार्ड पिणु मिली चुको आहे ऐं ॿारनि जी समाजी तंज़ीम स्पार्क सां बि सलाड़ियल आहे। कंहिं मुख़्तलिफ़ शोबनि में ख़िदमतूं अहसन नमूने निभाइण ते केतिरा ई अवार्ड सर्टिफिकेट मिली चुका आहिनि। ज़ाइदा डॉक्टर मोहम्मद इस्माइल मेमून सां शादी कई, जेको हिन वक़्तु सिविल अस्पताल में AMS जे उहिदे ते फ़ाइज़ आहे, जंहिंमां खेसि चइनि ॿारनि ससु धीउ बासित पुटु सूंहं धीउ संबंध पुट जो औलाद आहे। संदसि वर हिन जी हर तरह जी हौसले अफ़ज़ाई कंदो रहे थो। अदब जे हवाले सां बि संदसि भरपूर साथ रहे थो। पाण हिन वक़्तु हैदराबाद शहर में रिहाइश पज़ीर आहे। सामईन ही असांजी ज़ाइदा ताज अबड़ो, जंहिंखे आऊं कमरे ताज मोहम्मद अबड़े जी अदबी विरसे जी वारिस सम्झंदो आहियां। ऐं असांजे अॼोके हिन प्रोग्राम जी जेका टीम शाइरा आहे सा आहे ज़ुबी परवीन डायरी। नामोर शाइरा ज़ुबी परवीन डायरीअ जो असुलु नालो ज़ुबैदा जान मोहम्मद डायरी आहे। तालीमी लिहाज़ खां MA सिंधी ऐं BEd आहे। हिन वक़्तु शाहपुर टाकर में प्राइमरी उस्ताद तौरु नए नस्ल जी रहनुमाई करे रही आहे। हिन नंढपण खां लिखणु शुरू कयो, पर बाक़ाइदे संदसि शाइरी 1999 ईस्वी खां छपजणु लॻी। पर पहिरीं लिखणी मावार साले सुगड़नि सथ में शायद थी, जेका रस्मनि जो सलीब जे नाले सां हिकु कहाणी हुई। उन खां पोइ संदसि कहाणियूं ऐं शाइरी बाक़ाइदा मावार अदब वक्तावर टमाई मेरान नई ज़िंदगी सरतूं इबरत मैगज़ीन तारीख़ आलात ॿिनि रिसालनि ऐं अख़बारनि में छपजंदियूं रहनि थियूं। ऐं संदसि कुझु शाइरी डॉक्टर फहमीदा हुसैन जे किताब दुनिया शाइर उर्दू में बि छपियल आहे। माज़ीअ में रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां नशर थींदड़ प्रोग्राम ॾिया ॾिया लाट असां में संदसि केतिरियूं ई लिखणियूं नशर थी चुकियूं आहिनि। ज़ुबी परवीन डायरी भरपूर एहसास रखंदड़ कलमकार आहे। हिन जो नज़म तोड़े नसर वणंदड़ आहिनि। हिन ॿिन्ही सिंफ़नि मां भरपूर निभा कयो आहे। हिन जी शाइरीअ में पुख़्तगी बि आहे त शाइस्तगी बि घणी आहे। हिन जी ॿोली पुख़्ती ऐं पकी आहे। वटि लफ़्ज़नि जो अणखुट खज़ानो आहे, जेको संदसि लिखड़नि मां महसूसु थिए थो। जीअं त हू ॻोठाणी ज़िंदगीअ सां तालुक़ु रखे थी, जंहिं करे संदसि शाइरीअ में ॻोठाणी मिटीअ जी ख़ुशबू अचे थी। अवां जे पुॼाणा वया आहियूं विखरी थियाऊं वेगाणा। असांखे अज़ल जूं विछोड़ो ॾेई पोइ असांखे अज़ल जो विछोड़ो ॾेई पोइ अवां चो मुस्कजे आयो पार उॾाणा। खिज़ां वई बंदी अंदरि ॾिया मौसम उमीदनि जा सारा कंवल आहिनि कोमाणा। अवां खां बि विछड़ी वयासूं त उजड़ी अवां खां बि विछड़ी वयासूं त उजड़ी थियो रू रोगी अवां बि न उराणा। सजण खे ई सारे ॾेई रहा हुनजी रोंदा रहिया नेण मुंहिंजा निमाणा। अरे हिकिड़ो पल न ज़ुबी जिन खां घारियां वया दूर थी से मुंहिंजा आबाणा वया दूर थी से मुंहिंजा आबाणा। ज़ुबी जे नसरी नज़मनि जो किताबु असांजो निहारूं जे नाले सां 2023 में छपजी पधिरो थियो आहे ऐं मौजूदा वक़्त में हू काफ़ी टाइम खां अदब जी दुनिया खां गाफ़िल थी वई आहे, किना कटिजी वई आहे। हुनजी का बि लिखणी अहिड़ी मंज़र ते न अची सघी आहे। पर संदसि हीअ किताबु असांजो निहारूं अॼु सिंध में सुठी मञता माणे चुको आहे। सामईन, असांजे अॼोके हिन प्रोग्राम
लेखकाऊं लाड़पत जी, सूरत शायरा ज़ायदा अबड़ो, कामरेड ताज मोहम्मद अबड़े जी, अदबी विरसे जी वारस ज़ायदा ताज अबड़ो, ऐं असांजे सागर सां तालुक़ु रखंदड़ दिल सागर जी शाइरा ज़ुबी परवीन डायरी सागर, जंहिंखे आउं इहो चवंदो आहियां त सिंध जी तारीख़ में सागर ॻाढ़े तुबके जी हैसियत रखे थो। त असांजी टे शाइराऊं अव्हांजे अॻियां पेश कयूं। हाणे अव्हां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरिश सर खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन